अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक असां हिन क़ुरान खां अॻु मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनो त उन में बि इख़्तिलाफ़ कयो वियो ऐं जेकॾहिं तुंहिंजे रब तरफ़ां हिकु ॻाल्हि अॻुवाट मुक़ररु थियल या तइ कयल न हुजे हा त यकीनन संदन विच में फ़ैसिलो थी वञे हा। पर तुंहिंजे रब जो इहो क़ानून आहे त दुनिया में मोहलत या आख़िरत में पूरो पूरो हिसाब किताब करे ऐं बदिलो ॾिए ऐं वठे। बेशक उहे इन ई ॻाल्हि बाबति ज़रूर शक ऐं बुॾतर में पयल आहिनि जेको उन्हनि लाइ परेशान कंदड़ आहे। ऐं बेशक तुंहिंजो रब सभु कंहिंखे ज़रूर संदन अमलनि जो पूरो पूरो बदिलो ॾींदो हू जेकी कंदा रहनि था। तंहिंखां हू बेशक पूरी तरह बाख़बर आहे। पोइ ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं साबित कदम ऐं पुख़्तो रह जीअं तोखे हुकुम कयो वियो आहे ऐं उहे बि जेकी तौबा ताइब थी तोसां गॾु थिया आहिनि यानी जिन ईमान आंदो आहे उहे बि साबित कदम रहनि ऐं हद खां न वधो ऐं यकीन करियो त जेकी कुझु अव्हां करे रहिया आहियो सो सभु हू यानी अल्लाह खूब ॾिसी रहियो आहे। ऐं ए मुसलमानो ज़ालिमनि ॾांहुं न झुको न त अव्हां बि दोज़ख जी बाहि जी लपेट में अची वेंदो। ऐं यादि रखो त उते अल्लाह खां सवाइ तव्हांजो को बि दोस्त यानी वाहिरो ऐं वसीलो न हूंदो ऐं पोइ अव्हां जी का बि मदद न कई वेंदी। ऐं ॾींहं जे ॿिन्ही छेड़नि ते सुबुह ऐं सांझी ऐं राति जे के हिस्से में नमाज कायम कर। हिन मां मुराद टे वक्त नमाज आहे छाकाणि त हीअ आयत मेराज खां अॻु में नाज़िल थी आहे। बेशक नेकियूं बुराइनि खे मिटाइनि थियूं। इहा नसीहत वठंदड़नि या अल्लाह जो ज़िक्र कंदड़नि लाइ हिकु नसीहत आहे। ऐं सबर कर हक़ जी राह में जेके तकलीफ़ूं अचनि से अखियुनि ते रखो छाकाणि त अल्लाह यकीनन नेकोकारनि जो अजर ज़ाया नथो करे। पोइ भला पहिरीं उम्मतुनि में अहिड़ा समझदार माण्हू छो न थिया जेके ज़मीन में फसाद बर्पा थियण खे रोकीनि हा सवाइ किन चंद माण्हुनि जे जिन फसाद खे रोकियो उन्हनि खे असां उन्हनि फसादिन खां बचायो ऐं जेके ज़ालिम हुआ सेहत ॾिनल आसूदगीअ जे मज़न में लॻी विया उहे ॾोहारी माण्हू हुआ। ऐं तुंहिंजो रब अहिड़ो न आहे जो वसंदियुनि यानी ॻोठनि खे नाहक बर्बाद करे छॾे जॾहिं त उते जा रहाकू मुस्लिह यानी इस्लाह कंदड़ नेकोकार भलारा सुधरियल ऐं चङा कम कंदड़ हुजनि। ऐं जेकॾहिं तुंहिंजो पालणहार चाहे हा त सभिनी खे हिकु ई उम्मत करे हा पर माण्हुनि इख़्तिलाफ़ ते इख़्तिलाफ़ कया तंहिं करे हू हमेशह इख़्तिलाफ़ कंदा रहिया सवाइ उन्हनि ते जिन ते तुंहिंजे रब रहम कयो ऐं हुन इंसान खे इल्म अक़ुल ऐं सम्झ अता करे गुनाह या नेकीअ जी राह इख्तियार करण जी आज़ादी ॾेई उन लाइ खेनि पैदा कयो आहे त जीअं आज़माइश मां गुज़रनि। तुंहिंजे रब जो कौल पूरो थी रहंदो त जिन बि पंहिंजे पालणहार खां बग़ावत कई मुंहुं मोड़ियो ऐं सरकशी कई त अहिड़नि सभिनी जिन्हनि ऐं इंसाननि सां जहन्नम खे ज़रूर भरे छॾींदुसि। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरनि जे अहवालनि यानी ख़बरनि मां कुझु असीं तोखे बयान करे ॿुधायूं था त जीअं उन्हीअ सां तुंहिंजी दिलि खे मज़बूत करियूं ऐं तोखे तस्कीन मिले ऐं तोखे बि दीन ऐं दुनिया जे लाहन चाढ़नि में इत्मिनान थिए। ऐं हिन सूरत या उन्हनि जे वाक़िअनि में तो वटि हक़ आयो आहे ऐं मोमिननि लाइ नसीहत ऐं सम्झाइणीअ सुजाॻीअ ऐं इबरत लाइ यादगिरी। ऐं जेके ईमान नथा आणी उन्हनि खे चई छॾ त तव्हां पंहिंजी जाइ ते या पंहिंजी पर में अमल कंदा रहो ऐं असीं बि बेशक पंहिंजी जाइ ते अमल कंदा था रहूं नतीजे जो तव्हां बि इंतज़ार कयो ऐं बेशक असां बि इंतज़ार करियूं था। ऐं आसमान ऐं ज़मीन जो गेब ऐं कुझु अल्लाह लाइ ई आहे सभु मामला या कम उन ई ॾांहुं मोटाया वेंदा। तंहिं करे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं संदसि ई इबादत कर ऐं उन ते ई भरोसो कर ऐं जेकी कुझु तव्हां कंदा आहियो तंहिं खां तुंहिंजो रब गाफ़िल या बेख़बर न आहे।